जेका मदद थी सघे कयो। असां यतीम आहियूं, असां पीउ फोत थी वियो आहे, असांजे ॿार खे कैंसर आहे। असां आ जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॼाई मंगा, रिय थंबे रिय थूणीअ तूं छपर, तूं छा मां कुॼाड़ो का मालूम तोखे सबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर को पाक दोस्तों, जीअं त अॼु आउं कंबर खां तक़रीबन 15 किलोमीटरनि जे फ़ासिले ते वीड़ो चांडी में मौजूदु आहियां। हिननि यतीमनि जे घर में मौजूदु आहियां जिन जो अलाह खां सवा को सहारो न आहे। हिननि जो वाल साहब बि फोत थी विया आहे, हिननि जी अमड़ खे बि ब्लड कैंसर आहे। यतीम आहिनि, हिननि जो कमाइण वारो को बि कोन्हे को। हिननि जी अमड़ रिलियूं सिबी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदी आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त जेको खां जेतिरो थी सघे हिननि मिसकिननि जी वधि में वधि मदद कंदा। अलाह पाक जेको नेक बानो सखी इंसान हो, साजिद अली चांडियो नवाब शाह खां, जिन्हनि 3000 रुपया मोकिलिया हुआ हिननि यतीमनि जे लाइ, जिन मां अॼु 3000 जो हिननि जे लाइ असीं राशन वठी आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अलाह पाक साजिद अली चांडी साहिब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अचंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो जंहिं मिसकिन मथां महिरबानी कई आहे। ऐं अलाह पाक जेको नेक बानो सखी इंसान हो, फयाज़ अहमद राजपूत साहिबु, उन 2000 रुपया मोकिलिया हुआ हिननि मासूमनि जे लाइ। मोहम्मद ओसमान थर पार्कर खां उन्हनि 500 रुपया मोकिलिया हुआ। ऐं अलाह पाक उन्हनि खे आबाद कंदो। सैयद माजिद अली शाह घोटकी खां उन्हनि 1500 रुपया मदद कई हुई। ऐं मोहम्मद ईसाक कशमोर खां उन्हनि 2000 रुपया मदद कई हुई। ऐं ॿियो अलाह पाक जो नेक बानो सखी इंसान हो जेको हाणे उन्हनि चयो तव्हां मूंखे नड़नि सां ॻाल्हायो बि, उन्हनि सां ॻाल्हायोसीं बि, असां नड़नि जो दीदार बि उन्हनि खे करायोसीं। सो ॿाहिरि मुल्क रहंदा आहिनि, उन्हनि 5000 रुपया हिननि मासूमनि जी मदद कई आहे। जेके टोटल थिया आहिनि 14000, जिन मां 3000 जो असां राशन वठी आया आहियूं, बाक़ी 11000 आहिनि जेका हिननि जी अमानत आहे। हिननि खे हाणे आउं ॾींदुसि। ऐं किन दोस्तनि जिन हिकु ॿिनि दोस्तनि टैक्स न भरी, उहा बि आउं पंहिंजे घरां भरी आहे। सो अलाह पाक उन्हनि सभिनी दोस्तनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली ते ख़ैरु फरमाईंदो। अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो जंहिं हिननि यतीमनि जी सार संभाल लधी आहे। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कमु अचो। दोस्तो ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे, भरोसो असांखे आहे त उहो मौत ते आहे। उहो हिकिड़े ॾींहुं अचिणो आहे। जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे न पोस्ट खे वधि मां शेयर कनि। थी सघे तव्हांजे हिकिड़े शेयर करण सां हिननि यतीमनि जो को भलो थी सघे थो। हीअ अमानत आहे जेका मां हिननि खे ॾींदुमि। पोइ टई वठिजो तव्हां, हीअ 1, हीअ 2, हीअ 3, हीअ 4, हीअ 5, हीअ 6, हीअ 7, हीअ 8, हीअ 9, हीअ 10 ऐं हीअ 11। अलाह पाक सभिनी दोस्तनि खे आबाद कंदो जिन हिन मासूमनि जी मदद कई। जी जंहिं असांजी मदद कई, अलाह पाक उन्हनि सभिनि खे ख़ुशि रखे। ऐं जंहिं असांजी सार लधी, अलाह पाक उन्हनि खे आबाद रखे। हमेशह असांजी सार रहंदा उहे। अलाह पाक उन्हनि खे